नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत इंस्पेक्टर जनरल IG पुलिस कलीम इमाम ते अदम एतमाद जो इज़हार करे चुकी है। हिन लाइ हिन खे उहिदे ते रहण जो हक़ नाहे। सिंध असेंबली में पाकिस्तान तहरीक इंसाफ PTI जे मेंबर खुरम शेर ज़मान जे तरफ़ां IG सिंध जी तब्दीली मुतालिक़ तवजह ॾियारियो नोटिस ते सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ॾमरजी पियो। मुराद अली शाह जो चवणु त कुझु वक़्तु पहिरीं हिकु दहशतगर्द भट अख़बारी नुमाइंदे खे पर्ची ॾिनी वई जंहिंजो मक़सदु मूंखे बदनाम करणो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ॿुधायो त पुलिस में कुझु कार्रवायूं रिढूं बि आहिनि। मूं वटि अक्टूबर में हिकु टपाल आई त पुलिस असांजे ख़िलाफ़ हथ ठोकिया केस ठाहिया विया। मूं हिकु सुठे ऑफिसर खां इंक्वायरी कराई पर उहा इंक्वायरी रिपोर्ट अॼु ताईं मूंखे नाहे मिली। छा इहा रिपोर्ट IG दॿाए छॾी आहे? हिन वधीक चयो त असां IG पुलिस खे हलाइण जी कोशिशि कई पर उहो नाक़ाबिल नाहे। इन खे सिंध में वधीक रखियो वियो आहे। मुराद अली शाह जो वधीक चवणु आहे त IG खे तब्दील करण वारो मामिलो वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जे विच में आहे। असां आइन ऐं कानून मूजिबि हलंदासीं। असांखे पंहिंजी टीम चूंड जो हक़ आहे। सूबे में इहो ई ऑफिसर रहंदो जेको असांजी पॉलिसी ते हलंदो। इन सूबे जे माण्हुनि पीपल्स पार्टी खे चूंडियो आहे। IG सिंध जे हवाले हिन वधीक चयो आहे त हाणे हिकु पार्टी बणिजी चुकी आहे। उहा अपोज़िशन जे मेंबरनि सां राब्तो करे रही आहे। असां ऑफिसरनि खे सियासत में हिसो वठण न ॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।